नाज़रीन अवामी न्यूज़ में खबरें सिलसिलो जारी है। इन वक्त के प्रोमा खबर ॾींदा तालो मौला कायनात अमीर अल मोमिनीन हज़रत अली करमल्लाह वजह जी विलादत बासादत जे मौके ते रिखेप्रो जे बुखारी इमाम बारगाह में एक पुरकार तकरीब मुनक़िद कई वई। योम विलादत मौला कायनात अमीर अल मोमिनीन हज़रत अली करमल्लाह वजह जे मौके ते बख्त हुसैन डोमकी, सैयद बाबर शाह, सैयद जमाल शाह, नूर मोहम्मद हुसैनी, सैयद बिलाल शाह, फजल हुसैनी, शफकत हसन काज़मी, सलमान शाह, असगर शाह ऐं ॿियनि हज़रत अली करमल्लाह वजह जी योम विलादत बासादत जो केक काटियो। उन मौके ते मशहूर कसीदा ख्वान नूर मोहम्मद हुसैनी, अली रज़ा जाफरी ऐं ॿियनि मौला अली जी शान में कसीदा पढ़िया। उन मौके ते मौलाना बख्त हुसैन डोमकी तकरीब खे खिताब कंदे चयो त हज़रत अली करमल्लाह वजह शेर खुदा लक़ब जो मालिक को हज़रत अली अलैहिस्सलाम ख़ातिर वॾो जहाद कयो ऐं इब्न अली हज़रत हुसैन अलैहिस्सलाम करबला जे मैदान में खानदान जी वरी कुर्बानी ॾेई दीन इस्लाम के पूरे आलम इस्लाम में ॾींहं क़यामत ताईं सुरखुर कयो। जेको तो मौला अली जो जश्न है उन हवाले सां 13 रजब ते असीं हर साल जोश और जज़ब सां जश्न मल्हाईंदा आहियूं। हिन साल बि बुखारी इमाम बारगाह जोश जज़्बे सां जश्न मल्हायो। इंशाल्लाह हीअ तयारियूं तव्हांजे साम्हूं मौला अली जो जश्न जो केक कटियोसीं, मिठाई विराईसीं बुखारी इमाम बारगाह ते। मौला अली अलैहिस्सलाम जी आमद मुबारक जो जश्न पुरज़ोर जाम मोहब्बत सां मल्हायो वियो आहे ऐं पूरे आलम इंसानियत के पूरे मोमिनीन खे इन जूं मुबारकूं ॾियणु चाहींदुसि। मौला अली अलैहिस्सलाम जी विलादत बासादत मरकज़ी इमाम बारगाह बुखारी ते थी गुज़री आहे, जंहिंजे मौला जे जश्न जो केक मरकज़ी इमाम बारगाह ते कटियो वियो आहे। क़िबला मौलाना बख्त अली मुर्तज़वी साहब खिताब में उन जश्न खे कयो आहे ऐं खिपरो जी अवाम बिलख़ुसूस शिया अंजुमन हैदर करार वो इन में शिरकत हुई। सर झुकाऊं तो खुदा के लिए वरना इबादत की ज़रूरत मुझे भी नहीं, गर्दन कटाऊं तो मुस्तफ़ा के लिए वरना शहादत की ज़रूरत मुझे भी नहीं। हम इज़हार मोहब्बत यूं ही किया करते हैं नूर मोहम्मद, कलम उठाऊं तो फातिमा के लिए वरना खिताब की ज़रूरत मुझे भी नहीं। नाज़रीन अॼु असां जेको आहे जश्न मौलूद काबा मौला कायनात अमीरुल मोमिनीन अली इब्न अबी तालिब अलैहिस्सलाम जी विलादत के मौके ते मौला जी अहमद जे मौके ते खिपरो शहर में जश्न कर रहे आहियूं। पूरे आलम इस्लाम जी असां खिपरो में जश्न कर रहे आहियूं ऐं तमाम मोमिनीन जी बारगाह में आमद मौला कायनात अमीरुल मोमिनीन जी मुबारकबाद पेश कयूं था। ख़ुसूसन वक़्त ॾे इमाम ज़माना जी बारगाह में मुबारकबाद पेश कयूं था। अॼु ख़ुशी जो ॾींहुं आहे, ईद खां वॾी ख़ुशी आहे अॼु असांजी वक़्तु इन दुनिया में मौला कायनात अमीरुल मोमिनीन जी आमद थी आहे ऐं मौला जी आमद जेका आहे उहा खाना काबा में दीवार मां दर बणी करे ख़ुदा जे घर पंहिंजी जॻह ॾेई करे मौला जी जिते आमद थी आहे। सभई इंशाअल्लाह इन जश्न में भरपूर शिरकत कंदासीं ऐं मौला जे इहो प्रोग्राम ऐं इहो जश्न ता क़यामत ईअं ई कंदा रहंदासीं। 13 रजब मौला अली इन दुनिया में आया हुआ। 13 रजब जी ख़ुशी असां मल्हाईंदा आहियूं। हर मुस्लमान इन ख़ुशी जी मुबारक ॾींदा आहियूं। हर साल जीअं हिन साल बि 13 रजब जो केक कटियो वियो ऐं सभिनी खिपरे जे मौला इन बुखारी इमाम बारगाह ते इन 13 रजब जो जश्न मल्हायो वियो। उन मौके ते अॻवान हज़रत अली अलैहिस्सलाम जी ज़िंदगी ते रोशनी पिण विधी। उन मौके ते वॾे अंग में माण्हू शिरकत कई ऐं हर तरफ़ या अली जा पुरशगाब नारा लगंदा रहा। कैमरामैन फजल रहमान सां गॾु हरीश KBC अवामी न्यूज़ खिपरो। मज़ीद खबरों और तफसीलात के लिए विजिट करें हमारी वेबसाइट www.awamiNewsHD.com।